अपडेट कयूं पिया के भान सईदाबाद खां, जिते HRJDA न्यूज़ के रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक बूबक आसपास जो इलाको जुआरनि लाइ जन्नत बणियल। बूबक शहर लग ॻोठ नंगर खान बिरोही ऐं ॻोठ मोहम्मद उर्स पयार वटि कुकड़नि गॾनि जा मेल आसपास जे ज़िलनि जे जुआरियुनि जा मेला लॻल। रोज़ाना कुकड़नि लखे रुपयनि जी जुआ खेॾी वञे थी। गॾनि ते रोज़ जी बुनियाद ते लखे रुपयनि जी जुआ हले थी। स्कूल कॉलेज बंद हुजण जे करे नौजवाननि जो जुआ जे अहिड़े मेलनि ॾांहुं रुझान वधी रहियो आहे, जंहिंजे करे नौजवान नस्ल तबाही जे किनारे ते। पुलिस खे सभु ख़बर हुअण बावजूद मुजरमाना ख़ामोशी, इलाइक़े वासियुनि में सख़्त कावड़ ऐं परेशानी जी लहर। इलाइक़े वारनि SSP जामशोरो, AIG हैदराबाद, DIG सिंध खां अपील कई जुआ जा मेला जल्द खां जल्द बंदि कराया वञनि, जी इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तम थी सघे। HRJDA न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।